اللہ جی نعمتن جو انعام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ رب اشرح لی صدری ویسر لی امری واحلل عقدۃ من لسانی یفقہوا قولی۔ لا حول ولا قوۃ الا باللہ العلی العظیم۔ وصلی اللہ علی محمد وعلی آلہ الطیبین الطاہرین۔ اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی القرآن المجید والفرقان الحمید وقول الحق۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ قد کان لکم آیۃ فی فئتین التقتا فئۃ تقاتل فی سبیل اللہ واخری کافرۃ یرونہم مثلیہم رأی العین۔ ناظرین اکرام، السلام علیکم ورحمۃ اللہ۔ ناظرین، اساں ایک بے موضوع سان تاں جی خدمت میں ماہ مبارک رمضان جے ہن پروگرام میں حاضر تھیا آहियूं۔ اساں جے اج ہن پروگرام جو موضوع ऐं जेको टॉपिक आहे उहो आहे जंग बदर जे हवाले सां, छो जो माह मुबारक रमज़ान जे 17 तारीख़ में असांखे इहो ई बयानु कयो थो वञे, मिले थो त जंग बदर वाक़िअ थी आहे, जेका इस्लाम जी पहिरीं जंग ऐं वॾी जंग हुई, जेका रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जंग विड़ी वई। उन जंग जे बारे में कुझु तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदी हलां त ख़ुदावंद आलम उन जंग जो ज़िक्र पंहिंजे कलाम पाक में बि कयो आहे। त ख़ुदावंद आलम जे इन कलाम पाक जी तिलावत खे तव्हांजे ख़िदमत में बयानु कंदी हलां त जंहिंमें ख़ुदा फ़रमाए थो त तव्हांजे लाइ उन्हनि ॿिनि गुरूहनि में हिकु इबरत जी निशानी हुई। त परवरदिगार हिन आयत में इहो ई बयानु करणु थो चाहे त ॿ गुरूह, जेके हिकिड़ो गुरूह मुस्लमाननि जो हुयो ऐं हिकिड़ो गुरूह काफ़िरनि जो हुयो, त ख़ुदा इहो थो फ़रमाए त इन्हनि ॿिन्ही गुरूहनि में तव्हांजे लाइ इबरत जी हिकु निशानी हुई, जेके हिक ॿिए सां विड़िया। हिकु गुरूह अलाह जे राह में विड़ी त हिकु गुरूह काफ़िर जो हो। त हाणे ख़ुदावंद आलम पाण हिते वज़ाहत करे ॿुधाए थो त ॿई गुरूह पाण में विड़िया, जेका जंग थी, पर इन में हिकिड़ो गुरूह ख़ुदावंद आलम जे राह में जंग पियो करे त हिकिड़ो गुरूह काफ़िरनि जो गुरूह हुयो। ॾिसण वारनि ख़ुदि अखियुनि सां ॾिसी रहिया हुआ त काफ़िरनि जो गुरूह मुस्लमाननि खां ॿीण जेतिरो हुयो। त नाज़रीन, ॿुधायो थो वञे त जॾहिं जंग बदर, जेका इस्लाम जी वॾी जंग ऐं पहिरीं जंग आहे, उहा जॾहिं थिए पई त उन वक़्तु तारीख़ जे कुझु रवायतुनि में ॿुधायो थो वञे त काफ़िरनि जी तादाद 950 हुई, या काफ़िरनि जी तादाद 1000 हुई, या वरी ॿी रवायत में ॿुधायो थो वञे त काफ़िरनि जी तादाद इन जंग में 3000 हुई। हाणे काफ़िरनि जी एतिरी तादाद ऐं मुस्लमाननि जी तादाद खे ॾिसंदा हलूं त मुस्लमाननि जी तादाद 313 हुई। 313 मुस्लमान ऐं काफ़िर जेके हुया, जंहिंजे बारे में ॿुधायो थो वञे त 3000 या 1000 या वरी 950 ताईं हुया। उन्हनि जे मुक़ाबले में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग करण लाइ बदर जे मक़ाम ॾांहुं रवाना थियनि था। त रसूल ख़ुदा जे बारे में ॿुधायो थो वञे त रसूल ख़ुदा आचर जे ॾींहुं ऐं 12 माह मुबारक रमज़ान में ऐं 2 हिजरी में 313 मुस्लमाननि खे पाण सां गॾु वठी करे, हीअ जेका पहिरीं जंग आहे इस्लाम जी ऐं वॾी जंग आहे, उन जे लाइ रवाना था थियनि बदर जे मक़ाम ॾांहुं। हाणे 313 में जेके अफ़राद आहिनि मौजूदु, जेके मुस्लमाननि जा मददगार आहिनि, उन्हनि में ॿुधायो थो वञे त 82 मुहाजिरीन हुया ऐं 231 अंसार शामिल हुया, जेके मदीने खां बदर जी तरफ़ रवाना थिया। उन वक़्तु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लश्कर वटि सिर्फ़ु 2 घोड़ा ऐं 7 ऊठ हुया। त नाज़रीन, हिन रवायत में ॿुधायो थो वञे त सिर्फ़ु 2 घोड़ा ऐं 70 ऊठ हुया रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि अंसारनि वटि, जेके जंग करणु पिया वञनि। त नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जंहिंमें ख़ुदावंद आलम ॿियूं बि ख़ुसूसियतूं रखियूं आहिनि, हिन माह रमज़ान में ख़ुदावंद आलम आसमानी कुतुब नाज़िल कया आहिनि, हिन में रोज़ा फ़र्ज़ कया अथसि, ऐं हिन ई माह जे 17 तारीख़ ते ख़ुदावंद आलम जंग बदर खे वाक़िअ कयो आहे। यानी उहा जंग जंहिंमें रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि शामिल हुया, ऐं इहा जंग मुस्लमान ऐं काफ़िरनि जे दरमियान में विड़ी वई।
ॿुधाए थो वञे त मुस्लमाननि जी तादाद घटि हुई ऐं काफ़िरनि जी तादाद घणी हुई, पर ख़ुदावंद आलम जेका फ़तह याबी ॾिनी आहे हिन जंग में उहा मुस्लमाननि खे ॾिनई, छो जो इन जंग में ख़ुदावंद आलम जी मदद शामिलु हुई। जंहिं ॿिए ॻाल्हि में ख़ुदावंद आलम जी मदद ऐं उन जी नुसरत शामिलु हुजे त उहो कमु वाक़ई कामयाबी वेंदो, छो जो ख़ुदावंद आलम लामहदूद ऐं ला शरीक आहे, उन जी कुदरत बि लामहदूद आहे, जेको ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि खे कामयाबु करणु ऐं फ़तयाब थियण में ई ॾिसण थो चाहे। जीअं हिन माई मुबारक रमज़ान जे बारे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई इरशाद फ़रमाइनि था त जेको बि इंसान हिन माह में रोज़ा रखी करे, नमाज़ पढ़ी करे, वाजिबात अंजाम ॾेई करे ऐं मुहर्रमात खां यानी हराम कमनि खां परे रही करे अमल अंजाम ॾींदो त उहो इंसानु कामयाबु ऐं फ़तयाब थी करे हिन महीने मां निकिरंदो। पर अगरि कोई इंसान हिन माह खे पंहिंजी ज़िंदगी में ॾिसे ऐं अपनाए ऐं हिन माह में रोज़ा न रखे, गुनाहनि खां पाण खे परे न रखे ऐं नमाज़ूं बि न पढ़े त उहो इंसानु बदबख़्त ऐं बद अंजाम आहे। त नाज़रीन, हुज़ूर अकरम उन इंसान खे बदबख़्त ऐं बद अंजाम चवराइनि था जेको इंसान माह मुबारक जहिड़े महीने खे पंहिंजे ज़िंदगी में ॾिसे पर अपनाए पर उन मां फ़ाइदो न वठी सघे त उहो इंसानु बदबख़्त ऐं बद अंजाम आहे। त नाज़रीन, असां पंहिंजे मौज़ू ॾांहुं हलूं त असांजो अॼु जो मौज़ू जंग बदर जी अहमियत ऐं जंग बदर जी तारीख़ जे बारे में आहे। त जंग बदर जंहिं तारीख़ में विड़ी वई ऐं जंहिं तारीख़ में उहा जंग बदर वाक़िआ थी आहे उहा 17 रमज़ान ऐं 2 हिजरी में वाक़िआ थी आहे। मुस्लमाननि जो जेको लश्कर मदीने मां निकितो त उन वक़्तु तारीख़ जा किताब ॿुधाइनि था त ही मुस्लमान अबू सुफ़ियान जे लश्कर जे पोयां पिया हलनि पिया ऐं अबू सुफ़ियान जो लश्कर तिजारती काफ़िले सां पंहिंजे कम सां वञे पियो त इन जे पोयां पिया वञनि पिया। त उन वक़्तु अबू सुफ़ियान खे इहा ख़बर पइजी थी वञे त असांजे पोयां मुस्लमाननि जो हिकिड़ो काफ़िलो ऐं मुस्लमाननि जो हिकिड़ो लश्कर थो अचे जेको जंग जे इरादे खां अचनि था। त उन वक़्तु अबू सुफ़ियान पंहिंजे ज़फ़ीरान जेको मक़ाम आहे, ज़फ़ीरान मक़ाम ते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा इतला थी मिले त अबू सुफ़ियान पंहिंजे लश्कर जो मुंहुं मोड़े करे ऐं वापसि हलियो वियो आहे ऐं कुझु लश्कर खे मोकिलियो अथसि त तव्हां वञी करे मुस्लमाननि सां जंग कयो। जॾहिं रवायतूं ॿुधाइनि थियूं जॾहिं हीउ काफ़िलो हलंदे हलंदे बदर जे मक़ाम ते पहुतो आहे त उन वक़्तु बदर जे मक़ाम ते हिकु तरफ़ खां मुस्लमान आहिनि त हिकु तरफ़ खां काफ़र आहिनि ऐं बदर में हिकिड़ो खूह आहे, उन खूह ते कब्ज़ो काफ़रनि जो आहे ऐं मुस्लमान खे उन खां उन खूह मां पाणी भरण बि नथो ॾिनो वञे। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु इहो इरशाद था फ़रमाइनि त केरु आहे जेको वञी करे इन बदर जे खूह मां पाणी भरे अचे त जीअं मुस्लमाननि खे उहो पाणी ॾिनो वञे। तारीख़ जा किताब ॿुधाइनि था त उन वक़्तु केरु नथो अचे, उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम अचनि था ऐं इहो फ़रमाइनि था त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे हुकुम ते मां अमल करे मां पाणी भरणु वञा थो। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम मशकीज़ो वठी करे पाणी भरण जे लाइ उन बदर जे खूह ॾांहुं वञनि था त इहे तारीख़ जा किताब असांखे ॿुधाइनि था त मौला मशकीज़े खे उन वक़्तु पाणी में विझनि था ऐं जॾहिं पाणी भरे करे उन मशकीज़े जे मुंहं खे बंदि करे खणण था चाहिनि त उन मुंहं जे बंदि करण खां पहिरियों सॼो पाणी हारिजी थो वञे। कहिड़े तरीक़े सां जो अहिड़े तरीक़े सां जो हवा हले थी, हिकु तेज़ हवा थी हले ऐं उन सां उहो मशकीज़ जो पाणी सॼो हारिजी थो वञे। वरी अमीर काइनात उन मशकीज़ खे खूह में विझनि था ऐं पाणी भरनि था, वरी उनखे कढण जी कोशिशि कनि था त वरी हिकु हवा जो झोको थो अचे, उहो पाणी हारिजी थो वञे। वरी 3 दफ़ा बि ईअं ई थिए थो। वरी 4थे दफ़ा अमीर काइनात पंहिंजो हौसलो नथा हारनि, पंहिंजे हौसले खे मज़बूत करे उन मशकीज़ खे वरी पाणी में खूह में विझी करे भरनि था ऐं भरे करे उहो जेको फ़ौज बीठल हुयो उन खूह जे मथां उन्हनि जे साम्हूं उन्हनि जे ख़तरे खां निकिरी करे जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अचनि था त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम इहो ॿुधाइनि था त या रसूल अल्लाह मां पाणी भरियां पियो पर 3 दफ़ा मुंहिंजो पाणी सॼो हारिजी वियो, अलाए कहिड़ो माजरो हुयो। त उन वक़्तु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद था फ़रमाइनि त या अली जॾहिं तव्हां पहिरें दफ़ा पाणी भरियो पिया, छो जो तव्हां
उन जॻह ते पाणी भरण विया हो जिते दुश्मननि जो पहिरो हुयो ऐं दुश्मन चौ तरफ़ बीठल हुया। तव्हां ख़तरे में घिरी करे पाणी भरियो पिया त उन वक़्तु जिब्राईल अलैहिस्सलाम 1000 फ़रिश्तनि सां गॾिजी मिली करे तव्हां ते सलाम करणु आयो त ऐं अली तो ते सलाम हुजे जो तूं ही ख़तरे जे मुंहं में घिरी करे पाणी भरणु आयो आहीं। जॾहिं उहे 1000 फ़रिश्ता वञणु लॻा त उन्हनि जे वञण सां जेका हवा निकिती, उहा जेका हवा ज़ोर सां लॻी, हवा जो झोको लॻो त उन जी वजह सां तुंहिंजो मशकीज़ो हारिजी वियो। वरी ॿिए दफ़ा जनाबे मीकाईल अलैहिस्सलाम 1000 फ़रिश्तनि सां आयो ऐं जॾहिं उहे तव्हांखे सलाम कनि पिया, सलाम करे तोखे वापसि वञनि पिया त उन्हनि जे जेके परनि सां हवा निकिरे पई, हवा ज़ोर सां आई तूफ़ान वांगुरु ऐं तुंहिंजे मशकीज़ जो पाणी हारिजी वियो। अहिड़े तरीक़े सां 3 दफ़ा हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम बि 1000 फ़रिश्तनि सां तव्हांखे सलाम ॾियणु आयो ऐं जॾहिं सलाम ॾेई करे वापसि वञे पियो त उन वक़्तु उन्हनि जे परनि जी वजह सां जेका हवा लॻे पई उन जी वजह सां तुंहिंजो इहो पाणी हारिजी वियो। ऐं तुंहिंजे इन बहादुरी खे ऐं तुंहिंजे शुजाअत खे ॾिसी करे इहो ई चवनि पिया त ऐं अली तुंहिंजी बहादुरी ऐं शुजाअत जो बेमिसल कुझु बि न आहे। ऐं ग़ज़वे बदर में ॾिसंदा हलूं त पहिरियां काफ़र आया जंग जे लाइ त असां जंग कंदासीं। हिकु तरफ़ काफ़र हुया ऐं हिकु तरफ़ मुस्लमान हुया। त काफ़रनि इहो चाहे पियो त असां मुस्लमाननि सां जंग कयूं त किताबनि में मिले थो त पहिरियां उतबा बिन रबिया ऐं उन सां गॾु उन जो भाउ शीबा ऐं उतबा बिन रबिया जो पुटु वलीद बिन उतबा, इहे 3 आया आहिनि मैदान में, रिज्स पढ़ी करे लथा आहिनि ऐं इहो ई चवनि पिया त मुस्लमाननि मां उहे माण्हू अचनि असां सां विढ़ण लाइ जेके बहादुर आहिनि। त उन वक़्तु अंसारनि मां 2 बहादुर शख़्स मुस्लमाननि मां निकिरी करे अचनि था, रिज्स पढ़ंदा था अचनि विढ़ण लाइ। त उन वक़्तु उतबा इहो ॾिसी करे चवे थो त ही अंसार आहिनि ऐं असां कुरैश मंझि आहियूं त असां चाहियूं था त असां कुरैशनि सां, कुरैश मां ख़ानदान मां ई कोई अची करे जंग करे। त नाज़रीन किराम हिते ॾिसंदा हलूं त उन जंग में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाबनि मां हुकुम था ॾियनि। पहिरियों हुकुम था ॾियनि त ऐं हम्ज़ा ऐं अली तव्हां वञो ऐं इन्हनि सां जंग कयो। ऐं टियों जेको शख़्स आहे उहो उबैदा आहे, उनखे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियनि था त तव्हां वञी करे इन्हनि सां जंग कयो। तारीख़ जा किताब ॿुधाइनि था त ही 3 जनाबे अली अलैहिस्सलाम ऐं जनाबे हम्ज़ा ऐं जनाबे उबैदा 3 था वञनि ऐं होॾां जेके अबू सुफ़ियान जे लश्कर जा आहिनि जंग बदर में त उहे बि अचनि था विढ़ण लाइ ऐं इन्हनि जे दरमियान में हिकु जंग वाक़िअ थिए थी जंहिं जंग में इहे 3 जेके काफ़रनि जा माण्हू हुया उहे वासिले जहनुम थी था वञनि ऐं इहे तरीक़े सां मुस्लमाननि खे फ़तह याबी हासिल थी वञे। सभिनी काफ़रनि खे वासिले जहनुम कनि था। तक़रीबन कुझु माण्हू भॼी था वञनि, 70 क़ैदी थी था वञनि ऐं 70 माण्हू इन जंग में मरी था वञनि। त ॿुधायो थो वञे त जॾहिं इहा जंग थी वञे त माले गनीमत जॾहिं मुस्लमान खणण था शुरू कनि, छो जो माले गनीमत उन माल खे चए थो वञे जॾहिं जंग ख़तमु थी वञे। मुस्लमाननि जे ऐं काफ़रनि जे दरमियान में जेका जंग थिए थी उहा जंग थी करे ख़तमु थी वञे, जेको उन्हनि जो ज़रह उते रहिजी वियो, जेको उन्हनि जो तलवार या उन्हनि जा जेके ढाल रहिजी विया आहिनि, उहे जेके जंग खटी विया आहिनि उहे सामान खणींदा आहिनि, उन सामान खे माले गनीमत चए थो वञे। जॾहिं मुस्लमाननि उन माले गनीमत खे खयों त मुस्लमान इहे सोचनि पिया त हाणे ही माले गनीमत असां पंहिंजे दरमियान में कीअं विरायूं। छा भला असां में जेके सहाबी घोड़नि ते सवार हुया उन्हनि खे घणो ॾियूं या घटि ॾियूं, या जेके उठनि ते सवार हुया उन्हनि खे कहिड़े हिसाब सां ॾियूं, या जेके रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हनि खे मदीने में पंहिंजे कमु ॾेई करे उन्हनि खे रहाया आया आहिनि उन्हनि खे बि माली गनीमत ॾियणो आहे या नाहे ॾियणो। जॾहिं ही पाण में इन ॻाल्हि जी बहस करे रहिया हुया त उन वक़्तु ख़ुदावंद आलम सूरह इनफ़ाल जी आयत नंबर 1 खे नाज़िल करे थो ऐं ख़ुदावंद आलम इहो ई फ़रमाए थो त यसअलूनका अनिल अनफ़ालि कुलिल अनफ़ालु लिल्लाहि वर रसूलि वत्तक़ुल्लाह व अस्लिहु ज़ात बैनिकुम व अतिउल्लाह व रसूलहु इन कुंतुम मुमिनीन। त नाज़रीन हिन आयत में सूरह इनफ़ाल जी ख़ुदावंद आलम इरशाद छा थो फ़रमाए, इहो थो फ़रमाए
त ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां माण्हू इनफाल याने माले गनीमत जे बारे में पुछा कनि त तूं उन्हनि खे इहो ॿुधा त हीउ माल ख़ुदा जो आहे ऐं उन जे रसूल जो आहे, याने उन खां अलावा हीउ माल खणण जो कंहिंखे हक़ न आहे। वरी ख़ुदावंद आलम इन ई आयत में इहो थो फरमाए त ख़ुदावंद आलम खां ऐं इंसानो ॾिजो ऐं तक़वा अख़्तियार कयो ऐं पंहिंजे अंदरूनी मामलनि खे दुरुस्त कयो ऐं जेकॾहिं अव्हीं सचा ईमानदार आहियो त ख़ुदा ऐं संदसि रसूल जा ताबेदार बणिजो। ख़ुदा ऐं संदसि रसूल जे ताबेदारी करियो। जंग खां वरी ॾिसंदा हलूं त इन जंग में ख़ुदावंद आलम इहा आयत नाज़िल करे मुस्लमाननि खे इहो ॿुधाइण थो चाहे त हीउ जेको माल गनीमत आहे, जंग मां जेको माल हासिलु थियो आहे, इहो ख़ुदा जो ऐं उन जे रसूल जो आहे ऐं इन में तव्हांजो को मुसरफ़ न आहे। त उन वक़्तु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माल गनीमत खे उन सहाबनि खां वठनि था ऐं उन खे पाण विरहाइण शुरू था कनि, उन माल खे विरहाए करे तक़सीम था कनि, जेके अंसार उन्हनि खे बि ऐं जेके मुहाजिरनि उन्हनि खे बि ॾियनि था। उन सां गॾोगॾु जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि जे औलाद जे लाइ बि मोकिलनि था। अहिड़े तरीक़े सां मदीने में जॾहिं की रसूल ख़ुदा छॾे आया हुया त तव्हां ही कमु अंजाम ॾिजो मदीने में रही करे, त उन्हनि जे लाइ बि अलॻि सां रसूल ख़ुदा हिसो कढी करे रखनि था। त नाज़रीन किराम, ॾिठो थो वञे त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन पंहिंजे आदिलाना कम सां उन्हनि मुस्लमाननि जे दरमियान में जेको जहिड़ो थी रहियो हुयो माल गनीमत जे मथां, उन इख़्तिलाफ़ खे उन जहिड़े खे ख़तमु था कनि ऐं पंहिंजे इन आदिलाना तरीक़े सां उन कम खे सही था करे छॾनि, उन्हनि में सुलह करे था छॾनि। ऐं रवायतूं इहे बि ॿुधाइनि थियूं जॾहिं इहा जंग बदर थी त उन वक़्तु जेके काफ़र हुया उन्हनि जा 70 माण्हू मारिया विया ऐं 70 उन्हनि जा क़ैदी कया विया ऐं मुस्लमाननि जा 14 जेके असहाब हुया उहे शहीद थी विया। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त हिन जेको जंग आहे इन में ख़ुदावंद आलम पंहिंजे मदद सां कीअं मुस्लमाननि खे कामयाबु थो करे, छो जो मुस्लमान जी जेका तादाद ॿुधाई वई आहे उहा 313 आहे ऐं काफ़रनि जी जेका तादाद ॿुधाई वई आहे उहा 950 या ॿी रवायत में 1000 ऐं टी रवायत में ॿुधायो वियो आहे त 3000 ताईं तादाद काफ़रनि जी हुई। त एतिरे काफ़रनि में ऐं 313 मुस्लमान उहे बि फ़तेहाब थी विया। कहिड़े तरीक़े सां त ख़ुदावंद आलम इन ॻाल्हि ॾांहुं इशारो कंदे इहो ई फरमाए थो सूरह अनफ़ाल जी आयत नंबर 11 में त वयुनज़्ज़िलु अलैकुम मिनस समाई माअन लियुतहिरकुम, यानी ख़ुदावंद आलम उन्हनि जी मदद बि कई, पर ख़ुदावंद आलम जंग बदर खां पहिरियां हिकिड़ी राति में बारिश वसाई, जीअं बारिश सां मुस्लमाननि जे जिस्म खे पाक कयईं ऐं मुस्लमाननि जे जेका हेठां ज़मीन हुई उहा पथरीली हुई, उहा मज़बूत थी वई हली ऐं जेको काफ़रनि जे साइड खां जेका ज़मीन हुई उहा मिटी वारी हुई ऐं उहा ज़मीन गप वांगुरु थी वई, जंहिंजी वजह सां उहे जेके काफ़र हुया उहे जंग जी मश्क ऐं तयारी न करे सघिया ऐं मुस्लमान पंहिंजे जंग जी तयारी बि करे विया। ऐं हिन बारिश जी वजह सां मुस्लमाननि खे फ़ाइदो बि थियो, उन्हनि जे ईमान में ताज़गी बि अची वई। त नाज़रीन ख़ुदावंद आलम इहो बि ॿुधाए थो पंहिंजे क़ुर में त मां तव्हांजी मदद कई आहे जंग बदर में। कहिड़े तरीक़े सां जो ख़ुदावंद आलम 70,000 फ़रिश्ता मोकिलिया आहिनि जंग बदर में त जीअं मुस्लमाननि खे फ़तेहा बि हासिलु थिए ऐं काफ़र इन जंग में हाराए वञनि, छो जो जेके हक़ ते आहिनि उहे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि ऐं उन जा सहाबी आहिनि जेके ख़ुदावंद आलम जे पैगाम खे माण्हुनि ताईं पहुचाइनि पिया। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त जॾहिं इहा जंग शुरू पई थिए त उन खां पहिरियां पंहिंजे असहाबनि जी तादाद खे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे ख़ुदावंद आलम खां इहा दुआ घुरनि पिया। छा था दुआ घुरनि त परवरदिगारा मुंहिंजे जेके असहाब आहिनि उन्हनि जी जेका तादाद आहे उहा घटि आहे, अगरि तूं इन्हनि ते रहम न कंदे, अगरि इन्हनि जी मदद न कंदे त पोइ तुंहिंजे हिन ज़मीन ते तुंहिंजी इबादत करण वारो केरु न बचंदो। हिन दुआ में ख़ुदावंद आलम जे बारगाह में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फरमाइनि था त अल्लाहुम्म इन तहलुक हाज़िहिल इसाबतिल यौमी ला तअबुदू
यानी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद था फ़रमाइनि परवरदिगारा अगरि हिन जंग में हिन जमात मुस्लमाननि जी मदद न कई, नुसरत न कई, त पोइ ही कामयाबु न थी सघंदा, यानी ही मुस्लमान हाराए वेंदा, त पोइ तुंहिंजे हिन ज़मीन ते तुंहिंजी इबादत करण वारो केरु न रहंदो। त नाज़रीन ख़ुदावंद आलम हिन पंधनि जी, हिन मुस्लमाननि जी इन जंग में पाण मदद थो करे जेका जंग इस्लाम जी पहिरियां जंग हुई। ऐं इहा जंग रसूल ख़ुदा जी नबूअत खां 14 साल पहिरियां आख़िर में विड़ी वई, यानी त जेका रसूल ख़ुदा खे नबूअत मिली उन खां 14 साल बाद में इहा जंग विड़ी वई आहे, जंहिंमें काफ़र ऐं मुस्लमान पाण में रूबरू थी करे ख़ुदावंद आलम जे जेका राह में विढ़नि पिया उहे मुस्लमान हुया ऐं ख़ुदावंद आलम जे जेके नाफ़रमानी में हुआ उहे काफ़र हुया। त नाज़रीन इहा जेका जंग जेका वाक़िअ थी यानी वाक़िअ थी उहा 17 माह मुबारक रमज़ान आहे, जेका अॼु आहे 17। त इन हवाले सां मां तव्हांजी ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त 17 माह मुबारक रमज़ान ते जेका इस्लाम जी वॾी मां वॾी जंग वाक़िअ थी आहे, इन जंग जे बारे में ख़ुदावंद आलम ख़ुदि फ़रमाए थो त मां इंसाननि जी मदद कई आहे, उन्हनि जे मथां मूं बारिश वसाई। वयुनज़्ज़िलु अलैकुम मिनस्समाई माअन लियुतहिरकुम बिही वयुज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतानी वलियरबित अला कुलूबिकुम वयुसब्बित बिहिल अक़दामी, यानी ख़ुदावंद आलम इहो ई इरशाद फ़रमाए त ऐं अव्हां लाइ आसमान तां पाणी वसी रहियो हुयो। त ख़ुदावंद आलम कहिड़ी ॻाल्हि खे वाज़े करे थो ॿुधाए, सूरह इनफ़ाल जी आयत नंबर 11 में इहो थो ॿुधाए त ऐं मुस्लमानो मां तव्हांजी मदद ख़ातिर, तव्हांजी नुसरत ख़ातिर तव्हांजे मथां बारिश वसाई, छो जो तव्हांजी रसाई बदर जे खूह ताईं न हुई जो तव्हां बदर जे खूह खां पाणी कढी अची करे तव्हां पंहिंजे जिस्म खे पाक करे सघो। हिन जंग में तव्हांजे शरीक थियण लाइ, तव्हांखे ताज़गी ॾियण लाइ मां तव्हांजे मथां बारिश वसाई, त जीअं तव्हांखे पाक करे ऐं तव्हां खां शैतान जे विधल नजासत खे परे करे, यानी जेको विसवसा शैतान तव्हां में विझे थो त उन खां ख़ुदावंद आलम तव्हांखे पाक करे, तव्हांजी हिमत वधाए ऐं उन जे ज़रिए तव्हांजा कदम मज़बूत थी वञनि। यानी इन बारिश जी वजह सां ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदन जी, पंहिंजे मुस्लमान बाननि जी हिमायत करणु थो चाहे त तव्हांजा कदम मज़बूत थी वञनि ऐं तव्हांजा जिस्म पाक थी वञनि, शैतान जी जेका नजासत आहे उहा तव्हां खां परे थी वञे। त नाज़रीन हीअ जेका जंग वाक़िअ थी आहे माह मुबारक रमज़ान जे 17 तारीख़ ते, त इन जे बारे में ॿुधायो थो वञे त हीअ जंग जॾहिं वाक़िअ थी वई त उन खां हिन जंग में अबू जहल जी बि इहो जेको आहे सो वफ़ात थी, यानी त हुनखे मारियो वियो, क़त्लु कयो वियो। ऐं हीअ जॾहिं जंग वाक़िअ थी वई त उन खां 10 ॾींहंनि खां बाद में हिन जंग जी फ़तेह बि, यानी मुस्लमाननि खे जेका फ़तेह बि हासिलु थी, इन जे सदमे में 10 ॾींहंनि खां पोइ अबू लहब बि हिन दुनिया मां हलियो वियो इन सदमे जी वजह सां। ऐं जेका मुस्लमाननि खे हिन जंग में फ़तेह बि थी, उन फ़तेह बि जी वजह सां मुस्लमान जेके बि ॿाहिरि निकिरंदा हुया त उहे फ़ख़्र सां निकिरंदा हुया ऐं इहा यानी त पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा हुया त असां मुस्लमान खे ख़ुदावंद आलम कामयाबु कयो आहे ऐं असां जेका जंग काफ़रनि सां विढ़ी आहे त जॾहिं यहूदी इहा ॻाल्हि ॿुधनि पिया त मुस्लमान खटे विया आहिनि ऐं काफ़र हाराए विया आहिनि, त उते यहूदियन ऐं नुसरानियुनि जो कंधु यानी शर्मिंदगी जी वजह सां झुकी पियो वञे। त नाज़रीन इकराम हिन माह मुबारक रमज़ान में जेको फ़ज़ीलतनि ऐं बरकतनि ऐं रहमतनि जो महीनो आहे, इन ई माह मुबारक जा रोज़ा ख़ुदावंद आलम 2 हिजरी में फ़र्ज़ु कया ऐं 2 हिजरी में ई माह मुबारक रमज़ान जे 17 तारीख़ ही जेका इस्लाम जी वॾी में वॾी ऐं पहिरीं जंग हुई जेका वाक़िअ थी 17 माह मुबारक रमज़ान ऐं बदर जे मक़ाम ते, बदर जे मक़ाम ते इहा जंग वाक़िअ थी त इन ई लिहाज़ खां इन जंग खे जंग बदर चयो थो वञे। त नाज़रीन हिन जंग खे गुज़वे बदर बि चयो थो वञे। गुज़वे बदर छाजे लाइ? इन लाइ जो जंहिं बि जंग में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कंदा हुया उन जंग खे ग़ज़वा चवंदा आहिनि ऐं जंहिं में शिरकत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाहे थींदी उनखे सिर्फ़ु जंग चयो थो वञे। नाज़रीन ही माह मुबारक रमज़ान
जंहिंमें ख़ुदावंद आलम इंसाननि ते रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि ऐं हिन ई माह में ख़ुदावंद आलम इहो ई चाहींदो आहे त ख़ुदा जा जेके बंदा आहिनि उहे ख़ुदा जे वेझो वञनि ऐं ख़ुदावंद आलम जी फ़रमान बरदारी में पंहिंजी ज़िंदगी बसर कनि। नाज़रीन, हिन जेके मौज़ू ते असां तव्हांजे ख़िदमत में ॻाल्हायो आहे जेको जंग बदर जी तारीख़ आहे, यानी जंग बदर जेका 17 माह मुबारक रमज़ान ते थी हुई, वाक़िअ थी हुई। उन जंग जी जेका ख़ुसूसियत हुई उहा इहा हुई जो ख़ुदावंद आलम जी मदद ऐं नुसरत मुस्लमाननि खे हासिलु थी। न त मुस्लमाननि जी तादादु घटि हुई, छो जो 313 मुस्लमान हुया ऐं काफ़रनि जी तादादु घणी हुई, जेका 3 रवायतुनि में ॿुधाए थो वञे त हिकिड़ी रवायत जे मुताबिक़ काफ़रनि जी तादादु 950 हुई, ॿी रवायत जे मुताबिक़ 1000 हुई ऐं 3 रवायत जे मुताबिक़ काफ़रनि जी जेका तादादु हुई उहा 3000 हुई। इन लिहाज़ खां ॾिठो वञे त मुस्लमान जेके हुया उन्हनि खे शिकस्त अची वञे हा, पर ख़ुदावंद आलम पंहिंजी गैबी मदद सां उन्हनि मुस्लमाननि खे फ़तहयाबी हासिलु कई। फ़तहयाबी हासिलु कराई कीअं, जो ख़ुदावंद आलम फ़रिश्तनि खे पंहिंजनि खे मोकिलियो, तव्हां वञी करे इन जंग में मुस्लमाननि जी मदद कयो। ऐं ॾिठो थो वञे त जॾहिं ही ॿई गुरूह पंहिंजे आम्हूं साम्हूं थिया त उन वक़्तु ख़ुदावंद आलम काफ़रनि जे नज़रनि में धोखो विझी छॾियो, छो जो काफ़र जॾहिं मुस्लमाननि खे ॾिसनि पिया त उन्हनि जी तादादु मुस्लमाननि जी काफ़रनि खे घटि नज़र पई अचे ऐं मुस्लमाननि जी वरी अखियुनि जे साम्हूं ख़ुदावंद आलम ईअं पियो ॾेखारे त मुस्लमान ईअं तसवुरु कनि त जेका काफ़रनि जी तादादु आहे उहा असांखां घटि आहे ऐं असां इन जंग में फ़तहयाब थी वेंदासीं। जॾहिं इहा जंग शुरू थी त पोइ मुस्लमाननि ॾिठो त असांजी तादादु घटि आहे ऐं काफ़रनि जी तादादु घणी आहे। त नाज़रीन, इहो जेको जंग खां पहिरियां ख़ुदावंद आलम जो काफ़रनि खे ऐं मुस्लमाननि खे ॾेखारणनि त तव्हां हिक ॿिए खे ॾिसो त तव्हांजो जेको साम्हूं वारी जेका लश्कर आहे उन जी तादादु घटि आहे, त इन जी वजह सां उन जो हौसला उन जा मज़बूत थियनि त जी हू जंग कनि। जॾहिं जंग कई वई त ख़ुदा जी मदद सां ऐं ख़ुदा जी नुसरत सां इहा जंग बदर फ़तहयाब थी वई ऐं इन जे ज़रिए सां मुस्लमाननि जा जेके इक़्तिसादी जेके हालात हुया उन जंग में माल गनीमत मिलण सां उन्हनि जा इहे हालात बि सही थी विया, यानी उन्हनि खे माल मिली वियो जंहिंजी वजह सां उन्हनि जी तंगदस्ती ऐं ग़ुरबत ख़तमु कई वई। त नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जेको अज़मतनि ऐं रहमतनि जो महीनो आहे, जंहिंमें ख़ुदावंद आलम मख़सूस कुझु ॾींहं बि रखिया आहिनि। जंहिं तरीक़े सां हिन माह में ख़ुदावंद आलम शब क़द्र खे रखियो आहे। हिन माह में शब क़द्र जी एॾी अज़मत आहे जो उन राति जे बारे में ख़ुदावंद आलम सूरह क़द्र में ॿुधाए थो त इहा राति ॿियनि रातनि खां एतिरी अफ़ज़ल आहे जो ॼण त 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। ऐं इन राति में जेको इंसानु अमल कंदो आहे, जेके इबादतूं ऐं दुआऊं पढ़ंदो आहे त उनजो अजर सवाबु इंसान खे बेइंतिहा मिलंदो आहे। ऐं इन ई राति में ख़ुदावंद आलम इंसाननि जा तक़दीर जेके बणियल आहिनि उहे बदिलाए थो छॾे, यानी तक़दीर मटिजनि था। ऐं इहा राति अवल खां आख़िर ताईं सलामती वारी राति आहे। त नाज़रीन किराम, माह मुबारक रमज़ान जेको मां तव्हांजे ख़िदमत में ॿुधाए चुकी आहियां त हिन माह में ख़ुदावंद आलम हिन माह खे ॿियनि माहनि जो सरदार ठाहियो आहे। जंहिं तरीक़े सां ॾींहंनि जो सरदार जुमो आहे, किताबुनि जो सरदार क़ुरान मजीद आहे, नबियनि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, अहिड़े तरीक़े सां रातनि जी जेका सरदार राति आहे उहा हिन महीने में शब क़द्र जहिड़ी राति आहे, जंहिंखे ख़ुदावंद आलम हिन माह में ई पंहिंजे बदन खे ॾेई करे पंहिंजे बदन खे अञा वधीक पंहिंजे क़रीब थियण लाइ रस्तो ॾेखारे थो त ऐं मुंहिंजा बंदो, तव्हां हिन तरीक़े सां मुंहिंजे भर सां मुंहिंजे नज़दीक थी सघो था ऐं मुंहिंजे नज़रनि में सुरखरू थी सघो था। हिन महीने जा आमाल बि अंजाम ॾियो, हिन महीने जो नमाज़ूं रोज़ा बि रखो ऐं जेका हिन महीने में शब क़द्र रखी वई आहे, यानी क़द्र वारी राति, त उन राति में उजाॻो करे मुंहिंजो कुर्ब हासिलु कयो। त नाज़रीन, माह मुबारक रमज़ान जेको भरियल आहे बरकतनि सां ऐं रहमतनि सां। तव्हांजे ख़िदमत में ॿुधाए चुका आहियूं त हिन माह मुबारक रमज़ान जी जेको पहिरियों अशरो हूंदो आहे उहो अशरो ख़ुदा जी रहमत जो हूंदो आहे, यानी ख़ुदा पंहिंजे बंदनि ते पंहिंजी रहमत खे वसाईंदो आहे। वरी जेको ॿियो अशरो हूंदो आहे उन में ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि ते पंहिंजे मग़फ़िरत जा दरवाज़ा खोले थो छॾे,
त यानी मुंहिंजी रहमत जी वजह सां जिन्हनि बंदनि मुंहिंजे क़ुर्ब हासिलु कयो, मुंहिंजी इबादत खे अंजाम ॾिनो, रोज़ा फ़र्ज़ कयल रखिया, हाणे मां उन्हनि बंदनि लाइ मग़फ़िरत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि त जीअं हू बंदा मुंहिंजा मग़फ़िरत मुंहिंजी हासिलु कनि। वरी जेको हिन जो टियों अशरो आहे उन में ख़ुदावंद आलम इहो ई चाहे थो त मुंहिंजा बंदा निजात हासिलु कनि। हाणे मग़फ़िरत पहिरें अशरे में ख़ुदावंद आलम जी बंदनि खे रहमत हासिलु थी, रहमत खां फैज़याब थी करे ख़ुदा जी मग़फ़िरत खे ॿिए अशरे में बंदा हासिलु था कनि। वरी माह मुबारक रमज़ान जो जेको टियों अशरो थो अचे उन में ख़ुदा जा बंदा ख़ुदा जी निजात हासिलु कनि था, रहमत हासिलु करे वरी ॿिए अशरे में पंहिंजा गुनाह बख़्शाए करे गुनाहनि खां पाण खे छुटकारो ॾियाराए करे निजात हासिलु कनि था। ऐं जेको आख़िरी अशरो हूंदो आहे माह मुबारक रमज़ान जो, उहो दुआउनि जे क़बूलियत वारो अशरो हूंदो आहे। त नाज़रीन, असांखे जेके तारीख़ जा किताब आहिनि, जेके आमालनि जा किताब आहिनि, उन में इहो ई ॿुधाए थो वञे त हिन माह मुबारक रमज़ान में ख़ुदावंद आलम केतिरनि ई इंसाननि खे जहन्नुम मां आज़ादु करे थो छॾे ऐं केतिरनि इंसाननि खे ख़ुदावंद आलम हिन माह मुबारक में उन्हनि जा गुनाह बख़्शे थो छॾे, केतिरनि मरहूमियुनि खे आज़ादु करे थो छॾे। ऐं हिन माह में जेको ख़ुदावंद आलम हिकु अहम कमु थो अंजाम ॾिए, जन्नत जा दरवाज़ा खोले थो छॾे ऐं दोज़ख जा दरवाज़ा बंदि थो करे छॾे। ऐं उन सां गॾोगॾु जेको इब्लीस इंसान सां गॾु हर टाइम हर वक़्तु हूंदो आहे, हता की इंसानु सुम्हे थो तॾहिं बि उहो इब्लीस इंसान जे मथां वेठो हूंदो आहे, उन इब्लीस खे ख़ुदावंद आलम हिन माह फ़ज़ीलत रहमत बरकत में उन शैतान खे ज़ंजीरनि सां जकड़े करे ॿधाए थो छॾे त जीअं मुंहिंजे बंदनि खे मुंहिंजे मूं ताईं पहुचण में ही शैतान रुकावट न बणिजे ऐं मुंहिंजा बंदा हिन माह मुबारक रमज़ान जा रोज़ा रखी करे उन जा आमाल अंजाम ॾेई करे नमाज़ूं पढ़ी करे मुंहिंजी क़ुर्ब हासिलु कनि। त नाज़रीन, असां हिकु नए प्रोग्राम में हिकु नए मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में पेश ईंदासीं। इन जे लाइ असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।